जी सिंध साईं जी सर हे कल्ह जेका पंहिंजे विच में कचहरी थी हुई तव्हां असांखे ॿुधायो त 73 जे आइन में साईं GM सैद भुट्टे साहब जी मदद कई हुई या उनखे लिखण में हफ़ीज़ पीरज़ादे जो रुगो अंग्रेज़ी जे तर्जुमे ताईं हथ हो तर्जुमो नथो चइजो उनखे शिकिल हुनजी ॾिनी हुई शिकिल ॾिनी हुई अंग्रेज़ी माना हफ़ीज़ जो तव्हां ॿुधायो त हफ़ीज़ हिकिड़ी ॿोली जी शिकिल ॾिनी हुनखे बाक़ी हू पूरो ख़्यालु साईं जो हो सही त हिन क़िस्म जो आइन अचणु घुरिजे त उनते दोस्त सभई सोशल मीडिया जा दोस्त अराह थी पिया आहिनि अव्हां जो इन बारे में छा चवणु आहे साईं? दादा उन साईं जे काफ़िले में मां पाण गॾु हुउसि। अच्छा असां पहिरीं जेका आहे से शाम जो साईं हाजी रहमतुल्लाह भेण वटि त तरसियासीं। अच्छा उते चांहि बि पीती साईं असां बि पीती। पोइ उते साईं इहा ई तकीर कई त भुट्टे जी मदद कई वञे। अच्छा भुट्टो ऐवान सदर में जेको आहे सिंधी ॻाल्हाइण वारो अकेलो माण्हू आहे ऐं बहितर आहे बहितर इहो थींदो त हुनजे आइन जेको पाकिस्तान जो हुनजे ठाहिण में मदद ज़रूरु कई वञे। अच्छा ॿियूं उन खां पोइ असां निकिरी राति टिकियासीं दरॿेले में ज़फ़र अहमद शाह वटि ज़फ़र शाह वटि। अच्छा उते बि साईं साॻी तकरीर वरजाई त भुट्टे जी मदद कई वञे आइन ठाहिराइण में। उहो ऐवान सदर में अकेलो इंसानु आहे जेको सिंधी ॻाल्हाए पियो पर उन खां अॻु में यूसुफ जखराणीअ राइफल जा 11 फायर कया जेको मूंखे चङी तरह यादि आहे। छाजे करे? हा भली ज़फ़र शाह बि ज़िंदा आहे उन खां बि पुछियो वञे त साईं कहिड़ी तकरीर कई। अच्छा ये 11 फायर छाजे करे कयसि? हा 11 फायर छाजा कयसि? राइफल मां हा ख़ुशी विचां हा ख़ुशीअ विचां या छा बि स्टेज ते बीह जेको आहे साईं सां गॾु ॾिठो उते उन 11 फेर कया राइफल मां ख़ुशीअ विचां या 11 या 12। पोइ उतां सुबुह जो असां 11 बजे निकितासीं दरबेले मां अटकल 11 12 जेको आहे सो असां ख़ैरपुर पहुतासीं। उते नबी बख़्शत हो GSM जो जेको अॻ ई महफ़िल मचाई बीठो हो उन खां बि पुछियो वञे उहो बि ज़िंदा। उते मां ॾिठो त मेहराबपुर जा जेको सो ग़ुलाम रसूल ॿिया इहे जेको हुयो नागरे जो ऐं पंहिंजा मीर साहिब मेहराबपुर जा ऐं नौशर फेरोज़ ज़िले जा माण्हू इहे सभु उते मौजूदु आहे साईं जे आज्ञा लाइ। अच्छा हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त जेकॾहिं भुट्टे जे इन मदद जे लाइ साईं न निकितो हुजे हा त पोइ मेहरापुर जा सभु बीबीअ जा माण्हू छो हिते हाज़िर हुजनि ख़ैरपुर जे जलसे में। उते 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 शेख अयाज़ साहिबु हुयो जेको मुंहिंजो सीनियर हुयो जी 71 में गिरफ़्तार थी वियो हो ऐं उनखे भुट्टे सां गॾु अडयाला जेल में रखियो वियो ऐं उहो बि उते ई हो। कल्ह भला तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो तव्हां इख़्तिलाफ़ कयो साईं सां इन ॻाल्हि ते। हा उहा ॻाल्हि त उन थी हुई इख़्तिलाफ़ साईं सां कोन कयो इख़्तिलाफ़ कयो शेख अयाज़ सां। अच्छा अच्छा हा त उते जे जलसो पूरो थियो त पोइ साईं जन वञी तनीर अहमद डॉक्टर तनीर सां तनीर तरसिया मानी बि उते खाधऊं डॉक्टर सां तॾहिं डॉक्टर साहिब जो मीरवाह वारो जेको सो घर हो फूल बाग वारो छॾे वियो। मां बि पंहिंजे भाउ वटां मानी खाई ऐं सिधो तनीर वटि वियुसि ऐं साईं जेको आहे सो ऐं शेख अयाज़ तनवीर मानी खाई उन वक़्तु मिठो खाई रहिया। पोइ मां बि उन्हनि सां मिठे में शरीक थियुसि तुर जो शुगर जो मरीज़ हुयुसि। पोइ तनीर जे चवण ते मूं ईअं कयो। पोइ साईं खां मूं पुछियो त साईं तव्हां मूंखे प्रोग्राम ॾिनो हो त तव्हांजो ॻोठु हलंदुसि कीअं आहे साईं प्रोग्राम हींअर तव्हांजो त साईं त को न पुछो पर शेख अयाज़ साहिबु चयो त बंबरा जेको आहे सो साईं तव्हां वटि हले या सखर जे डिस्ट्रिक्ट बार खे ख़िताबु करे। मां चयो त साईं मूं वटि हले
मास कम्युनिकेशन जेको आहे साईं लाइ बहितर आहे, त अवाम सां ख़िताब थिए, अवामी लीडर आहे। सही। ऐं असांजो वकील जेको आहे असांजे हिन मामले में कहिड़ी मदद करे सघंदो। चयो पंहिंजो शेख अयाज़ साहिबु, तव्हांखे ख़बर आहे त भुट्टो साहिबु हींअर जेको आहे मुश्किल मां, ऐं साईं जो फर्ज़ु आहे त हुनजे आइन में मदद करे। मां चयो त साईं ॻाल्हि इहा आहे त भुट्टो साहिबु वाकई अकेलो आहे, ऐं सदर आहे, ऐं सिविल मार्शल आहे, एडमिनिस्ट्रेटर आहे, त उनजे अहिड़े ॾाकनि में हिन जी कंहिं मदद कई न। मार्शल आहे, एडमिनिस्ट्रेटर आहे, सिविल मार्शल आहे, एडमिनिस्ट्रेटर। ऐं मूं सम्झो पिए त बाबा भुट्टो साहिबु त उन माण्हुनि जे सां गॾु बीठो हो जंहिं बंगालियुनि जो क़त्लआम कयो हो, लाशनि जा सथा लाहे छॾिया, रत जूं नयूं वधी वही वयूं, यूनिवर्सिटियूं तबाह, हाई स्कूल तबाह, कॉलेज तबाह, रोड हिकिड़ो न रहियो त असां जेके औरतुनि सां रेप थी आहे उन खां अलॻि ई भुट्टो साहिबु त उन्हनि सां माण्हुनि सां बीठो हो। मूं त सम्झो त साईं बि ईअं खे सॼी ख़बर हुई, भुट्टे अयाज़ खे सॼी ख़बर हुई, छो त अयाज़ त ऑर्गेनाइज़िंग कमेटी सिंध जो चेयरमैन हो। हा, मुजीब वारे पार्टी मुजीब सां गॾु हो। ऐं पोइ मूं चयो त दादा जेकॾहिं वाकई भुट्टो साहिबु आहे ईअं, पर हुन सां गॾु कौसर नियाज़ी जहिड़ा कटर ऐं पंहिंजो मेराज ख़ालिद जहिड़ा कटर पंजाबी या ॿिया मामला बि आहिनि, त पोइ असां कहिड़ी उमेदु रखूं त भुट्टो उहो आइन जेको ठाहींदो सो सिंधियुनि जे फ़ाइदे में हूंदो। पोइ साईं त रुॻो मूं ॾे ॾिठो पई, हा साईं CM सैद ॾिठो पई, कुझु पुछियो कोन। पोइ साईं अचो त मां ॿार खे बि ख़िताबु कंदुसि बंदरा, ऐं राति मां तो वटि हली तरसंदुसि। पर पोइ साईं जॾहिं ॿार खे ख़िताबु कयो त उन दौरान साईं खे दौरो पियो। पोइ डॉक्टर सिद्दीकी मूंखे चयो दादा इहो जेको आहे सो तव्हां जेके लफ़्ज़ साईं GM सैद खे चया न उहो दिलि में लॻायोसि, तव्हां हुनखे सचु चयो। मूं खे चयो त सच त मूं हुनखे चयो, पर वाधियो सच हीअं चवां हा त साईं GM सैद तव्हां वापसि मोटी वञो, इहो जेको आहे सो तव्हां जेकॾहिं आइन ठारायो था इहो असांजे ताबूत में हिकिड़ो आख़िरी कोको हूंदो। असांजो जेको आहे आइन जेको आहे सो इहो त असांजे हा ॼणो ज़ंजीर हो, ॼणो अलाए छा साबित थींदो। सो उन खां पोइ साईं जेको आहे सो मूं ॾे कोन आयो, पोइ तव्हां जेको साईं सिधो सन वरी मोटी हा। पर मूंखे ईअं थो महसूसु थिए त साईं सिर्फ़ु जेको इहो कोशिशि कई हुई, त जेकॾहिं साईं कोशिशि न करे हा त बलोच ऐं पठाण कॾहिं बि इन आइन ते सही कनि ई कोन हा। साईं जी जॾहिं हुनखे यकीन ॾियारियो त भुट्टो ईअं कोन्हे, भुट्टे खां जेको आहे सो तव्हां हुन ते एतमाद करे सघो था, पर हुननि खे चयो न भुट्टे जो किरदारु जेको मुकाबिजन किरदारु आहे, तंहिंजे करे असां हुनखे एतबार करे न सघंदासीं। पर आख़िर में जेको आहे सो साईं हुननि खे क़ाइल करे वरितो हो। इम्कान ई कोन हो, जेकॾहिं साईं हुतां मदद न करे हा त 73 वारो आइन ठही ई कोन सघे। भली पुछा कई वञे, ओपन शइ आहे। ऐं मां इहा दावा कयां थो त जॾहिं हाजी रहमतुल्लाह भेण जेरो आहे, जॾहिं नबी भाई सहतो ख़ैरपुर वारो जेरो आहे, जॾहिं ज़फर शाह दरबेल वारो जेरो आहे, त उन्हनि खां त पुछो न। साईं असांखे इहा ग़लति कोन्हे का, आउं ग़लति बयानु कोन थो करियां, मुंहिंजो रहबर आहे। GM सैद कल्ह बि मुंहिंजो रहबर आहे, अॼु बि मुंहिंजो रहबर आहे, ईअं कोन आहे। ऐं अॼु बि GS जो कटर कारकुन आहियां। सही, महिरबानी ॾाढा साईं। हे माण्हुनि जेके सॼी सिंध लाइ हिननि सिंध जी तारीख़ लाइ ही हयाती ॾिनी आहे, हिन माण्हू सिंध जी तारीख़ जा उहे सरमोड़ रुख असां अॾो कया आहिनि जिन जे बारे में पहिरीं कॾहिं का वज़ाहत कोन थी हुई। इंडस लैंग्वेज जे हवाले सां, सिंधी तहज़ीब जे हवाले सां साईं हींअर बि हिकिड़ो किताबु करे पियो जंहिंमें आउं संदसि सहकारी आहियां, ऐं इहो मूंखे फ़ख़ुरु आहे इन ॻाल्हि जो। साईं जी नज़र हींअर ख़तमु थियण वारी आहे, बिन ख़तम बि थी चुकी आहे, तमामु वेझड़ खां ॾिसे थो ॾाढो ॾुखियो। ऐं आउं नथो भायां त सिंध में हिन कद वारा माण्हू के ॿिया के हूंदा, थी बि सघनि था, पर हीअ जेका हिमत आहे, हीअ जेका सचाई आहे, हीअ जेका सदक दिली आहे, इन जो लासानी, इन जो मट आउं कंहिंखे कोन थो भायां। शयुनि खे संदन अघाइनि, चङाइनि, लंघाइनि समेत ॾिसबो आहे।
अंधी पूॼा सां कुझु कोन थींदो असांखे कल्हो कियूं ग़लतियूं कढण जे लाइ उन्हनि शयुनि खे ॾिसणो ई पवंदो त कल्ह असां खां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं अॼु अॻिते जी ओजर जे लाइ असां कहिड़ियूं नयूं विखूं खणी सघूं था। वधीक तव्हांजी महिरबानी, बसि वारा आहियो। जी पोयां हालत ॿुधाए मज़ा